نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء فأخرجنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. हर किस्म जी हमदे सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो ख़ालिक़ ज़मीन अने आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक वसल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अजे न जुमे के अंदर खुतबे जो उनवान है रमज़ान कीअं गुज़ारियूं। रमज़ान जो हिकिड़ो महीनो जंहिं महीने में पाण पिन जा कमकार धंधा बंदि करे अने रोज़ा रखूं था। ई रमज़ान हिकिड़ो महीनो जेको पाण खे नसीब थिए थो अने जेको पण इंसान इन जा रोज़ा रखे थो तंहिं करे जेको अजर ऐं सवाब है वो घणो वॾो आहे।
क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला इंसान जा जेको अमल आहिनि उन जो हिसाब किताब करे जरा सवाब ॾींदो। तरह ॿिए अमल मिनी जो सवाब अल्लाह ताला मांदे मुक़ररु करे छॾे जे हेतिरो हेतिरो सवाब जुड़ंदो। अने अल्लाह जा मलाइक हूंदा जेको इंसान जो उहो सवाब इंसान खे ॾींदा अल्लाह जे चवण मथे। रोज़ो हिकिड़ी अहिड़ी इबादत है जे रोज़े जो सवाब केतिरो आहे अल्लाह ताला खां सिवा ॿिए कंहिंखे ख़बर पवंदा आहे, एतिरो सवाब अल्लाह रखे। अने अल्लाह ताला पिंड पिंड जे हथ से रोज़ेदार खे रोज़े जो सवाब ॾींदो। एतिरो रुगो न बल्कि रोज़ो जेको रहियो क़यामत जो ॾींहुं अची करे इंसान खे बचाईंदो। उहो अहिड़ो सख़्तु ॾींहुं आहे, ख़तरनाक ॾींहुं आहे, ॾुखियो ॾींहुं आहे जे पंहिंजूं संगावतियूं कुटुंब कबीला मण टुटी वेंदा, केरु कंहिंखे कमकी न थींदो, को कंहिंजी पुछाती न कंदो। उन ॾींहुं रोज़ो अची करे इंसान जी बचा कराईंदो। अल्लाह ताला खे चवंदो ए अल्लाह हिन इंसान खे तूं माफ़ कर, हिन इंसान खे तूं जन्नत में दाख़िल कर, हिन इंसान खे तूं दोज़ख मां बचा। बोला ही उहो इंसान आहे जंहिं रमज़ान जे महीने में ॾींहं जो खाइण ऐं पीअण बंदि करे छॾियो, रोज़ो रखियो। क़ुरान अचींदो, क़ुरान चवंदो आहे अल्लाह राति जो माण्हू सुता पिया हूंदा हुआ, आराम कंदा हुआ, निंद्रूं कंदा हुआ, पर ई राति जो उथी करे क़ुरान जी तिलावत कंदो हो, क़ुरान पढ़ंदो हो, दौर कंदो हो। अल्लाह मुंहिंजी सिफ़ारिश इन जे हक़ में क़बूल कर, तो हिन खे माफ़ कर। त रोज़ो अने क़ुरान ॿोए इंसान खे क़यामत जो ॾींहुं बचाईंदा, बचा कराईंदा। रमज़ान जो महीनो पाण अचे थो त पाणखे को सिखाइणु अचे थो। रमज़ान पाण आयो आहे त पाणखे एतिरी क़दुरु आहे जे पाण रोज़ा रखूं था, पण इन रोज़े जो वॾो मक़सदु आहे। अल्लाह ताला हिकिड़ो महीनो जेको पाणखे ॾींहं जो खाइण ऐं पीअण अनाज पंहिंजो बंदि करे थो, तंहिंजो वॾो मक़सदु आहे। अने मक़सदु ई आहे जे अल्लाह ताला इंसान खे ट्रेनिंग ॾिए थो, इंसान खे तयारु करे थो। ईअं तयारु करे थो जे इंसान पिंड जे नफ़्स मथे कंट्रोल करे। कई अहिड़ियूं वस्तूं थियूं जे आॾे ॾींहं में पाण करे छॾणु मुश्किल आहिनि, पर रमज़ान जे महीने में पाण ऑटोमेटिक पंहिंजी छॾे ॾियूं था। कि रमज़ान पाण खे सेखारे थो। रमज़ान जो महीनो अचे थो तर पाण त बड़ा ईअं सम्झूं था जे हाणे निंद्रूं करे द्रो कयूं, रोज़ा आया आहिनि त निंद्रूं करे द्रो कंदासीं। भई रमज़ान जो महीनो निंद्रे लाइ करे न ई आयो, रमज़ान एतिरे लाइ करे न ई आयो जे पाण सुम्ही लहर कयूं, पाण आराम करे न द्रो कयूं, न, बल्कि रमज़ान जो महीनो जॾहिं अचींदो हो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेठ ॿधी लाहींदा हुआ। वॾो को कमु करणो हुए त पंहिंजी ॿोलीअ में पाण कोरो चवंदा जे हाणे बेठ ॿधी लाहियो, हाणे बेठ ॿधी लाहियो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेठ ॿधी लाहींदा हुआ। बेठ ॿधी कंहिंसे मलाखड़ू की न कंदा हुआ, कंहिंसे मल की न विढ़ंदा हुआ, बेठ ॿधंदा हुआ वधारे नीकी करे ला करे, वधारे इबादत करे ला करे। पाण दीन खां हिकिड़ा एतिरा दूर आहियूं, इबादत जो पाण में की शौक़ु न आहे, अफ़सोस है। बल्कि रमज़ान जे महीने में पण जेको पाण 4 रकातूं पढ़ूं था नमाज़ को, त उहे जहिड़ी तहिड़ी ईअं पढ़ी न दौड़ कढी भॼी वञूं था। रमज़ान इबादत में शौक़ पैदा करे जो महीनो आहे। पाण जेको सम्झूं था न कि 4 ठूंगा ॾेई लाथा ने टिप ॾेई ॿाहिरि निकिरी भॼी वियासीं ने वरी उहो जो उन गाॾी में उन रियाणी में लॻी वियासीं, त पोइ रमज़ान मां पाण खे जुड़ियो करो। रमज़ान पाण खे सुधारण आयो आहे,
रमज़ान पांखे खासा इंसान बनाइण आयो है। अहिड़ा त कई रमज़ान पाठ आया आहिनि, पां रोज़ा हर वरे रखूं था, पर पां में कीअं बदिलाव आयो, पां कीअं बदिलिया आहियूं, पंहिंजी उहा सेम हालत है जेको अॼु खां मांद हुई। रमज़ान पूरता महीने पूरता मुसलमान आहियूं, अने रमज़ान पुठियां वरी औलाद थी वेंदासीं जहिड़ा मांद हुआसीं। त इन रमज़ान मां पांखे कीअं फ़ाइदो न मिलियो। रमज़ान मां फ़ाइदो तैर थींदो जहिड़ा पां निकी करे लाहींदासीं हाणे मूंखे सुधरणो आहे, हाणे मूंखे खासो इंसान बनणो है। रमज़ान हिकिड़ो महिमान है, पाठ आयो है, अल्लाह फरमाए अय्याम मादूदात, गणल ॾींहं ई गणल, 29 ॾींहं या 30 ॾींहं, 31 ॾींहं कॾहिं की न थींदा, 29 या 30 ॾींहं पूरा करे ही महिमान हलियो वेंदो। पण इन महिमान वटां पां कोरो सिखियासीं, इन महिमान पांखे कहिड़ा इंसान बनाए ई पां पिंड खे ॼाणो आहे। ही महीनो अचे अने इन महीने में पण नमाज़ में पंहिंजो मन न लॻंदो हुए। ही महीनो अचे, इन महीने में पण पां 5 टाइम नमाज़ न पढ़ी सघंदा हो, त पोइ खाली उन में बुख सहन करे मां पांखे कोन मिलंदो। रोज़ा पां रखूं पिया, अने सुबुह जी जेको निंद्र रही उहा निंद्र पाण तां क़ुर्बान नथी थिए। पां फजर जी नमाज़ में, पिरो जी नमाज़ में नथा अचूं, बल्कि कई पंहिंजा नौजवान भाउ अहिड़ा पण आहिनि जे उहे नमाज़ पढ़नि था, रोज़ो रखें था, रोज़ो रखी ने सुम्ही रहंदा, पोइ फजर जी नमाज़ सुबुह जी नमाज़ गायब ना ई पढ़िया, अगई जी नमाज़ सुता पिया आहियूं, विचई जो मोड़ी वेरी सार थींदी त अची मड़े नमाज़ वीडियो पढ़ी लाहींदा। मज़ाक है को, दीन पंहिंजे पीउ जो न आहे जे पांखे जीअं ठीकु लॻी ईअं पां कयूं। दीन जंहिं इबादत जो जेको टाइम मुक़ररु कयूं उहो उन टाइम मथे पांखे करणी पवंदी। नमाज़ टाइम मथे पांखे पढ़णी पवंदी। ॿिया 11 महीना त छुटा, पां हुए अल्लाह जे घर खे ओॾा नथा थियूं, पण हिकिड़ो महीनो खाली जंहिं महीने में पंहिंजी हर की ॻाल्हि पां मड़े छॾ ॾिनी, पां धंधा बंदि करे छॾिया, कम कारे मां हथ कढी रखा, तंहिं हूंदे पण पां पूरी नीकी न करे सघूं त पोइ रमज़ान मां पां पूरो फ़ाइदो ॾिनो आहे। रमज़ान रोज़ा पुठियां अचनि था, नमाज़ पहिरीं अचे थी, हर वरे आई सुणो था, पण अमल करे जो पंहिंजो मन न आहे। नमाज़ बग़ैर रोज़ो क़बूल थींदो, अलॻि सवाब मिलंदो, पण नमाज़ छॾे जो जेको गुनाह आहे उहो इन सवाब खां वॾो थी वेंदो। पां हिकिड़े पासे सवाब खटूं पिया जे रोज़ा रखां सवाब जुड़ंदो, अने ॿिए पासे नमाज़ छॾे न गुनहगार बनो पिया त गुनाह ने सवाब सरखो थी वेंदो ऐं क़यामत जो ॾींहुं पाण कीअं न बचंदो। एतिरे हिन महीने में पहिलो कमु ई कयो जे नमाज़ 5 टाइम क़ाइमु कयो। 5 टाइम जमात से टाइम मथे नमाज़ पढ़ो, पिंड वारी न कयो, कॾहिं 2 टाइम पढ़ियासीं, कॾहिं 3 टाइम पढ़ियासीं, कॾहिं विच ई अॻई मड़े बीरी पढ़ंदासीं, ई न हले मुंहिंजा भाउ। रमज़ान में नमाज़ टाइम मथे 5 टाइम पढ़ो, मुक़दम पढ़ो। तंहिंखां सवाइ रमज़ान जे महीने में नमाज़ जेको पढ़ो था तंहिंमें शौक़ु पैदा कयो, नमाज़ में मन लॻे, नमाज़ में दिलि लॻे, नमाज़ में पांखे चिस अचे, तज नमाज़ पंहिंजी क़बूल थींदी। पां नमाज़ पढ़ूं पिया, मन लॻो पियो ॿिए केॾा, उभा मस्जिद में आहियूं, अने सारियूं पिया जे अॼु पोइ केतिरियूं घरे आवियूं को न आवियूं, हैं वेठा आहियूं घरे, अने नमाज़ जी पांखे को फिकर न आहे। मस्जिद में आयासीं अने हिते हिसाब किताब कयूं पिया केतिरा बचा केतिरा विया। नमाज़ में पंहिंजो मन न आहे त नमाज़ पढ़े में पांखे कॾहिं मज़ाक बि न थींदी। जरा 5 मिंट वधारे थी वेंदा त मौला अॼु त उबियारे त पूरो करे छॾे सफ़ा सां। पां भई इस्पताली में कॾहिं न वियासीं, वॾियूं लैनी लॻल हुए, पांखे 2-2, 3-3 कलाक काड़े में उबियणो पए, तहिड़ा पांखे थकावट नथी थिए, तहिड़ा उभा हुअं था। बैंक जी लाइन में कॾहिं का पां 2-2 कलाक उभा हुअं था, कुला 2000 रुपया कढे वारो या 1000 रुपया मूंखे जोड़े वारा आहिनि, तहिड़ा मड़ा थाकेड़ो भुली वञूं था। पर रमज़ान जे महीने में जेकॾहिं नमाज़ 2 मिंट वधारे थी वञे
तारावी 4 मिंट वॾी थी वञे त पाण खे तकलीफ़ थी थी हाणे असीं वञूं केॾा। मुंहिंजा अज़ीज़ो, ही त उहो मेणो आहे जंहिंमें पाण खे शौक़ु हुअणो खपे जेतिरी वॾी नमाज़ हुजे असीं वधारे सवाब कमायूं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन क़ाम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बी। जेको इंसान तारावी पढ़े, रमज़ान में जेको नमाज़ पढ़े तो, ई नमाज़ पढ़े, तारावी पढ़े, पर शर्तूं ॿ बीरियूं आहिनि। ईमानन, पहिरीं त ईमान हुअणो खपे, कुरे मथे ईमान हुअणो खपे जे तारावी जेको पढ़ां तो इन मथे अल्लाह ताला मूंखे सवाब ॾींदो, अने उहो सवाब खटे जो शौक़ु हुअणो खपे। इहतिसाबन, इंसान खे उमेद हुअणी खपे, शौक़ु हुअणो खपे जे तारावी पढ़ां तो, नमाज़ पढ़ां तो, इन मथे इंशा अल्लाह मूंखे अजर में सवाब जुड़ंदो, शौक़ से पढ़े। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बी, इन जा जेतिरा पण गुनाह आहिनि उहे बड़े गुनाह माफ़ थी वञनि। शौक़ से नमाज़ पढ़ो। न न्यारे जो केतिरो टाइम थियो आहे, न टिप ॾेई ॿाहिरि निकिरी भॼो, पाण में कीअं सुधारो अचेज नथो। रमज़ान नसीब वारे खे मिलियो आहे, अॻिले वरे पाण हूंदासीं कि न हूंदासीं कंहिंखे ख़बर आहे। अॻिले वरे हूंदासीं गारंटी आहे पाण खे, केतिरा पंहिंजा बावा, पर पाण बिरावा है केॾा, पाण खे नज़र अचनि था। रमज़ान मां फ़ाइदो किनो, ई त अहिड़ो महीनो आहे जे हिकिड़ो महीनो पंहिंजो ख़ासो गुज़री वञे न, हिकिड़ो ई महीनो ख़ासो त पाण खे जन्नत में पुॼाए छॾे, हिकिड़ो ज महीनो ख़ासो गुज़री वञे। तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु तआला अन्हु हिकिड़ो सहाबी आहे, उहो चए थो मूं ख़्वाब ॾिठो, मूं सोणो लधो, मूं ख़्वाब ॾिठो, आउं ख़्वाब में ॾिसां थो जे 2 माण्हू जन्नत जे दरवाज़े मथे उभा आहिनि, जन्नत जे दरवाज़े मथे उभा आहिनि। अल्लाह जो मलाइक जन्नत में जा ॿार अचे थो त हिकिड़े माण्हू खे जन्नत में कोठे वञे थो, पुठियां वरी ॿिए खे कोठे वञे थो। ई उहे मुस्लमान हुआ, ॿिन्ही भेरो इस्लाम क़बूल कयो। हिकिड़ो वधारे नेक हो, वधारे इबादतूं कंदो हो, अने अल्लाह जी राह में शहीद थी वियो। वधारे नेक हो, वधारे इबादतूं कंदो हो, शहीद पण थी वियो। ॿियो जेको मुस्लमान हो उहो जिजो नेक न हो, उहो नमाज़ उहे पढ़ंदो हो, पानो कई ख़ासो पण हो, पण उन जूं नेकियूं मांदलिकता ऊचियूं हुयूं। पण जहिड़ा चए मूं ख़्वाब में ॾिठो, तर मूं ॾिठो जो जेको माण्हू वधारे नेक हो न शहीद थी वियो आहे, उहो जन्नत में पुठियां वञे पियो, अने जेको जिजो नेक न हो न शहीद न ई थियो, अल्लाह जी राह में क़तल पण न ई थियो, उहो जन्नत में मांद वञे पियो। मूं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछियो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं ख़्वाब ॾिठो आहे, उहो माण्हू जेको वधारे नेक हो न शहीद थी वियो, अल्लाह जे नाले मथे मारिजी वियो, शहीद थी वियो, उहो जन्नत में पुठियां वञे पियो, अने जेको जिजो नेक न हो न शहीद न ई थियो, उहो जन्नत में मांद वञे पियो। तंहिंजो कारण कहिड़ो आहे? अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको जिजो नेक न हो, शहीद न ई थियो, उहो 12 महीना पुठियां जीअरो थियो, उनखे रमज़ान जो महीनो जुड़ी वियो, उनखे रमज़ान जो महीनो मिली वियो। उन रमज़ान जे महीने में रोज़ा रखे, नेकियूं कयईं, अने उहो शहीद खां पण मांद जन्नत में दाख़िल थी वियो। ही उहो महीनो आहे जे हिन मां पाण फ़ाइदो पूरो गिनंदासीं त पाण जन्नत में पुॼी सघूं था। पण पाण खे शौक़ु न आहे नेकी करे जो, पाण जेको नमाज़ पढ़ो था जोर मस पढ़ो था, जोर मस वारी नमाज़ कहिड़ी आहे? जोर मस पाण को माण्हू कमु करे त पाण खे वणे न, ये जोर मस वारो कहिड़ो माण्हू? पाण जोर मस अल्लाह जी इबादत कयूं था, किन टाणे जान छुटे ने भॼी ने जान छॾायां, अरे अल्लाह जे घर में पाण खे सुख अचणो खपे। मस्जिद मां निकिरी ॿाहिरि वञी रहण पिया वेठा आहियूं था, ॻाल्हियूं कयूं पिया, गिलाऊं कयूं पिया, वड़े कयूं पिया, रहणी कयूं पिया, अल्लाह जे घर में पाण खे 4 मिंट सुख नथो अचे त पाण कहिड़ा मुस्लमान आहियूं? हूअं त 11 महीना पाण मस्जिद में ढरूं पण नथा, यानी अल्लाह जे घर खे पाण निहारियूं पण नथा। हिकिड़ो महीनो जेको पाण आया आहियूं, पर उन में पाण खे तकड़, अहिड़ी तकड़ आहे कि किन टाणे जान छॾाइण ऐं भॼां। ईअं न कयो मुंहिंजा मुस्लमान भाइरो, ऐं नमाज़ में दिलि लॻायो, शौक़ से इबादत कयो, न रमज़ान मां नाराज़ न थियो, रमज़ान में ख़ुशि थियो जे असां नसीब वारा आहियूं, असीं क़िस्मत वारा आहियूं जेको अल्लाह ताला असांखे महीनो ॾिने। ही त उहो महीनो आहे
जिन लाइ करे साहबा किराम 6 महीना दुआऊं घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा बल्लिगना रमज़ान, ए अल्लाह तूं असांखे रमज़ान जो महीनो नसीब कर। 6 महीना दुआऊं घुरंदा हुआ। पाण त चंडर ॾिसजे ओ हाणे पुॼी आयो महीनो, केॾा न ही महीनो अचे त ख़ुशि थियो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम के ख़ुशख़बरियूं ॾींदा हुआ, अताकुम रमज़ान शहरुन मुबारकुन, बरकत वारो मुबारक महीनो आण पुॼी आयो है, आंखे ख़ुशख़बरी मिले। ही उहो महीनो है, जन्नत जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि, दोज़ख जा दरवाज़ा बंदि थिया पिया आहिनि। हिन महीने में नेकियूं कमाए लायो, झोलियूं भरे लायो, गुनाह माफ़ कराए लायो, कई कमाइणा आहिनि जेको पाण खे कया खपे। पाण खे हिन महीने में नफ़ल वधारे में वधारे पढ़ाइणो खपे। हिन महीने में पाण खे क़ुरान जो वधारे में वधारे दौर कयो खपे। हिन महीने में पाण खे वधारे सदको ने ख़ैरात कयो खपे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में इब्न अब्बास रज़ी अल्लाहु तआला अन्हु बयान कई था, रमज़ान जो महीनो जरा अचींदो हो त अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरी सखा कंदा हुआ, एतिरी सखा कंदा हुआ, जीअं तूफ़ान अचे, तूफ़ान केतिरो झड़प में अचे, ईअं अल्लाह जा नबी झड़प में जेको आहे सदको ने ख़ैरात कंदा हुआ, मिणी के ॾींदा हुआ। ही उहो महीनो आहे, हिन में खारायो ग़रीब मिस्कीन खे, माण्हू खे रोज़ो खोलायो, हिन मथे केतिरो सवाब आहे। सुनो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन फत्तर साइमन कान लहू अज्रु मिस्लिही, जेको इंसान कंहिं रोज़ेदार के रोज़ो खोलाए, कंहिं रोज़ेदार के रोज़ो खोलाए, जेतिरो सवाब उन रोज़ेदार के जुड़े थो, एतिरो ई सवाब उन खे जुड़े थो जंहिं रोज़ो खोलायो आहे। हिकिड़े रोज़े में जेकॾहिं 100 रोज़नि जो सवाब खटणो आहे, 100 रोज़नि जो, 100 माण्हुनि खे रोज़ो खोलाए छॾियो, ख़र्चो केतिरो थींदो आहे। बल्कि नौजवान भाई खे चवां थो, सलाह ॾियां थो, वटि पण मौक़ो आहे, ऐं माड़ा बेरा थियो 100 200 400 रुपया करे, ऐं आजी तरफ़ खां सॼी जमात खे रोज़ो खोलायो, ग़रीब मिस्कीन खे रोज़ो खोलायो, जेतिरो सवाब उन्हीं खे जुड़ंदो, अल्लाह ताला एतिरो ई सवाब आंखे पण ॾींदो। रोज़ो खोलण वॾो सवाब जो कमु आहे। आटा वधारे न थी सघे, 2-4 खजूर जूं पीठियूं ॾेई करे कंहिंखे रोज़ो खोलायो, जेतिरो सवाब रोज़ेदार माण्हू खे जुड़ंदो, एतिरो सवाब आंखे जुड़ंदो। 2 माण्हू खे रोज़ो खोलाईंदा, 2 रोज़े जो सवाब आंखे जुड़ंदो, अने उन खे पण जुड़ंदो। 50 माण्हू खे रोज़ो खोलाईंदा, 50 रोज़े जो सवाब आंखे जुड़ंदो, उन खे जुड़ंदो। ही महीनो आहे नीकियूं कमाए थो, न गुनाह माफ़ करायो। हिकु गुनाह पाण रहिया, पाण केतिरा गुनाह करे छॾिया, पाण सारिया पण न आहे, पाण खे ख़बर पण न आहे, हथ फैलायो अॻियां, अल्लाह अॻियां रुओ, अल्लाह अॻियां, अल्लाह खे चओ गुनहगार आहियां, ख़ताकार आहियां, सियाकार आहियां, बदकार आहियां, मूं नो पुछड़ो ॿियो केरु न आहे, मूंखां ख़राबु ॿियो केरु न आहे। रब तूं गफ़ूर आहीं, तूं रहीम आहीं, तूं मूंखे माफ़ कर, माफ़ी मंगींदा आहियो। ही महीनो आहे, अल्लाह हिन में रोज़ेदार जो दुआऊं क़बूल करे थो, दुआऊं घुरी, गुनाह माफ़ कराए लायो। पुॼाणे रमज़ान पुठियां पाण केतिरा ॾींहं हूंदासीं, अॻिलो रमज़ान पाण खे मिलंदो कि न मिलंदो, तंहिंजी कोई गारंटी न आहे। एतिरे वधारे में वधारे माफ़ी मंगो, गुनाह जी माफ़ी करो, ने तंहिंखां सिवा ई पण जे हिक ॿिए खे पाण माफ़ कयो। अल्लाह ताला जी माफ़ी जंहिं इंसान खे खपंदी हुई, उहो ॿिए खे माफ़ करे। अल्लाह ताला मुत्तक़ी माण्हुनि जी सिफ़त ज़िक्र फरमाए, वल आफ़ीन अनिन नास, जन्नत उन्ही माण्हू खे मिलंदी जेको माण्हू ॿिए खे माफ़ करे छॾीनि था। जेकॾहिं पंहिंजी दिलि में की हसद आहे, नफ़रत आहे, दुश्मनी आहे, बुग़्ज़ आहे, अदावत आहे, कीअं पण आहे, दिलि खे साफ़ करे ॿिए मुस्लमान भाउ खे इन उमेद मथे माफ़ करे छॾियो कि मुंहिंजा रब, ही मुंहिंजो ॾोही आहे, ही मुंहिंजो गुनही आहे, हिन मूंखे सताए, ॾुख ॾिने, तकलीफ़ ॾिने, तंहिं हूंदे पण हिन खे एतिरे लाइ करे माफ़ कयां थो जे क़यामत जो ॾींहुं तूं मूंखे माफ़ करे छॾिजे। ही उहो महीनो आहे, हिन महीने में पापे खे धुओ, हिन महीने में अल्लाह के साम्हूं वाइदो कयो जे रब रमज़ान जो महीनो खाली एतिरे लाइ करे मूंखे तो न मिले जा निंद्रूं कयां, फ्रूट खयां, जण पियां, न, बल्कि एतिरे लाइ करे मूंखे ॾिने आहे वधारे में वधारे नीकियूं कमायां, त अल्लाह तूं मूंखे नीकियूं कमाई जी तौफ़ीक़ पण ॾे। महीनो त आयो हलियो वेंदो, पाण रोज़ा रखंदासीं तंहिं हलियो वेंदो, रोज़ा न रखंदासीं तंहिं हलियो वेंदो। अल्लाह जो महिमान आहे, पाठ हूंदो 29 या 30 ॾींहं में पोइ हलियो वेंदो। पाण मां नसीब वारो माण्हू उहो आहे जेको हिन महीने मां भाग विराए, जेको हिन मां फ़ाइदो गिने। अने बदकिस्मत आहे, बदनसीब आहे उहो माण्हू जेको हिन महीने में पण कोरो रही वञे, खे पिया पीए पिया हले पिया फिरे पिया, की यादि ई न आहे।
थियो पियो भई केरु खे मनाई करे थो ऐं मतारा थियो हिकिड़े महीने से खाधे में जेकॾहिं मतारा थियो त वधारे थियो पाण यादि रखो उहो अजर ने सवाब जेको क़यामत जो ॾींहुं रोज़े वारे माण्हू खे मिलंदो उन अजर ने सवाब खां महरूम रही वेंदा कोरा रही वेंदा उहो न ई आया जेको नथा रखे रोज़ा उहो नथा रखे पाण उनखे ज़ोर मथां रखाए पण न सघो पर ऐं जेको रखो था जेको रोज़ा रखो पिया हिन महीने में अल्लाह ने घर में आया आहियो ऐं वधारे नीकियूं कमायो ऐं वधारे मां वधारे पंहिंजे जोड़ीअ में नीकियूं भरे लायो अने जेकी गुनाह रहिया उहो माफ़ करे लायो आठ ई वॾो मौक़ो आयो आहे अने क़ुर जी जेको मूं ॻाल्हि कई ही महीनो क़ुर जो महीनो आहे क़ुर जो दौरु कयो खोलियो न क़ुर खे जंहिं मथे रिझ चढ़ी वई आहे जंहिं क़ुर खे बंदि करे रखियो तंहिंखे 11 महीना थी विया आहिनि खोले क़ुर पढ़ो हिकिड़े अखर मथे ॾोह नीकियूं ऐं सवाब कमायो क़ुर खे पढ़ंदे न थींदो हुए क़ुर खे सुनो आजी मोबाइल में फोन में जेको इन में क़ुर खे सुनो इन मोबाइल में कई गायना पण हूंदा कई कलाम पण हूंदा पियल कढो साफ़ कयो रखिया न वेठाओ ख़ाली मेमरी कढी करे रखी छॾी ईद पुठियां वरी मेमरी में विझी छॾींदुसि न मेमरी खे साफ़ कयो मेमरीअ में क़ुर भरियो अने क़ुर सुनो ने क़ुर जी तिलावत सुनो क़ुर जी मान्या सुनो जे क़ुर में अल्लाह असांखे चए करो ऐं क़ुर पढ़ो ने क़ुर सुनो सदको ने ख़ैरात कयो गुनाह मां हथ कढो हिक ॿिए खे माफ़ कयो इबादत में शौक़ पैदा कयो ऐं नमाज़ पढ़ो त शौक़ से पढ़ो नाराज़ थी करे इन जे किंटण जान छुटे या भॼी वञा न मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह रब्बुल आलमीन पांखे चङो भलाई ॾिने कई पंहिंजा भाउ जेको अस्पताल में बीमार पिया आहिनि उन जी चाहत हूंदी उन जी उमेद हूंदी तमन्ना हूंदी कि असीं पण रोज़ो रखूं असीं पण नमाज़ पढ़ूं उन खे मौक़ो न ई मिलियो उहो बीमार लाचार बिस्तरे मथे पिया आहिनि पाण त ख़ुशि नसीब आहियूं जे पंहिंजी चङी भलाईअ में पाण ही महीनो आयो आहे जंहिंमां पाण भाग ॾिनो पिया कई पंहिंजा भाउ जंहिंजूं उमेदूं ई पण वयूं असीं रमज़ान जे महीने जा भाग ॾिनंदासीं अॼु उहो पाण वटि न आहे अल्लाह रब्बुल आलमीन पाण मौक़ो ॾिनई त पाण पण भाग ॾिनो उन लाइ करे दुआ घुरो जेको पाण खां मांद वेंदा रहिया ई पंहिंजो वाटूं आहिनि पाण मांद हिकिड़ा विया आहियूं पुठियां पाण हलिया वेंदासीं पाण खे न ई ख़बर पंहिंजो टाइम कॾहिं अची वञे पाण कॾहिं दुनिया में मोकिलाइण में पंहिंजी कोई गारंटी न आहे ही महीनो पाण लाइ करे हिकिड़ो क़ीमती तोहफ़ो आहे अल्लाह जी तरफ़ खां पाण भाग ॾिनी लाहियूं पाण दुआऊं घुरी लाहियूं पाण माफ़ी मङी लाहियूं अल्लाह ताला इतराज़ करे चए आ मथे रोज़ा ईअं जो फर्ज़ कया जीअं आ खां पहिरीं क़ौम मथे फर्ज़ कया हुआ एतिरे लाइ करे फर्ज़ कया जे ऐं मुत्तक़ी बणी वञो ऐं नेक बणी वञो ऐं ख़ासा बणी वञो ऐं गुनाह खां बची वञो आजो मक़सदु ई जे रोज़े जो जेकॾहिं पाण गुनाह खां न बचंदासीं जेकॾहिं पाण माफ़ियूं न मंगंदासीं त रमज़ान में पाण खे कहिड़ो फ़ाइदो थींदो जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु तआला अन्हु को मशहूर साहबी है वो रोज़े के बारे में चए तो इज़ा सुमता फयसुम समउका व बसरुका व लिसानुका अनिल अज़ा वल मआसिन ऐं जर रोज़ो रखो ऐं जरा रोज़ो रखो तेरा आंजी ज़बान जो पन रोज़ो रखो आंजी नज़र जो पन रोज़ो रखो आंजे कन जो पन रोज़ो रखो आंजी ज़बान मां फेल ॻाल्हि न निकिरणी खपे आंजे कन से ऐं को खूटी ॻाल्हि न सुनो आंजी नज़र ग़लति जॻह मथे ऐं न विझो आंजो रोज़ो अहिड़ो हुअणो खपे जे आंजे सॼे जिस्म जो रोज़ो हुए ख़ाली पेट जो रोज़ो न आहे ख़ाली पेट खे लॉक न ॾियो ज़बान खे पन लॉक ॾियो नज़र खे पन लॉक ॾियो कने के पण लॉक ॾियो इन्ही कने से गायना फिल्मूं कलाम जेकी पण सुनो था मणे बंदि करे छॾियो मोबाइल मुंहिंजे हथ में जाए मोबाइल में कोरो कोरो निहारियो था मणे बंदि करे छॾियो मोबाइल में ख़ासी वस्तु निहारियो न त रमज़ान जो रोज़ो ज़ाय ने बर्बाद करे छॾींदा ऐं खूटी नज़र कंहिं जॻह मथे न विझो ज़बान मथे कंट्रोल रखो कंहिंजी ढिला न कयो कंहिंजी गीबत न कयो कूड़ न कयो खूटियूं नियाणी ने ॻाल्हि न कयो त रोज़ो बचंदो न त रोज़ो ज़ाय थी वेंदो फिटी वेंदो बर्बाद थी वेंदो पंहिंजो रोज़ो जेकॾहिं पाण उञ ने बुख सहन कयूं अने पाणखे सवाब न जोड़े त रोज़े में पाणखे वणंदो कोरो मुंहिंजा अज़ीज़ो इहे त हिकिड़ी नीतीअ जेको 12 महीने में पाण कयूं था त शौक़ सां कयो रोज़ो रखो ख़ुशीअ सां रखो नमाज़ पढ़ो शौक़ सां पढ़ो ईअं न जे 4 मिंट वधारे कुला थी विया 5 मिंट वधारे कुला थी विया मूं त नथो बीहारिजे मुंहिंजा अज़ीज़ो पाणखे अल्लाह ताला ताक़त ॾिने चङा भलाई ॾिने त 4-6 मिंट जी तकलीफ़ सहन कंदा इन तकलीफ़ जे हिकिड़े सेकंड मथे अल्लाह रब्बुल आलमीन सवाब ॾींदो
अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे कुरान ऐं हदीस जे मुताबिक़ जेकी पण पाण ॻाल्हियूं सुनियूं आहिनि अल्लाह ताला पाण मिणी खे अमल कई तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन रमज़ान जे महीने मां पाण वधारे में वधारे भाग ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला रमज़ान में पाण वधारे में वधारे नेकियूं कई तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण गुनहगार जा गुनाह माफ़ फरमाए। जन्नत जा दरवाज़ा खुला पिया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन पाण गुनहगारनि खे जन्नती बनाए छॾे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी खे दोज़ख जी बाहि खां बचाए। जेके बीमार आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। जेकी मरी विया आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन जी क़ब्रनि खे कुशादा फरमाए। आमीन सुम आमीन व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أكبر والله يعلم ما تصنعون.